अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ तव्हांजो पंहिंजो दोस्त कामरान मलार। दोस्तों कहिड़ा हाल वाला आहिनि? उम्मीद तव्हां दोस्त ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, तयारु हूंदा। दोस्तों पंहिंजे ॻोठ में मौजूदु आहियूं ऐं हिते हिकु नई शइ तव्हांजे लाइ खणी आया आहियूं। तव्हांखे इन्फॉर्मेशन शायदि अञा ताईं न हुजे ऐं आऊं तव्हांखे इहो ॿुधायां पियो। अगरि ईअं आहे त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं घंटीअ बटन खे लाज़मी प्रेस कजो। हिन वक़्तु आऊं पंहिंजे ॻोठ में मौजूदु आहियां। हिते जेको लाड़ वारी साइड या उत्तर वारी साइड जेके फसल थींदा आहिनि, जीअं मिर्च या की भाॼियूं वग़ैरह थींदियूं आहिनि, उहो साॻी असांजे थरपारकर में बि थियनि पियूं। हीअ तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियां थो, अचो मूं सां गॾु। दोस्तों ही मिर्चनि जो फसल आहे असांजे थरपारकर में। तव्हां ॾिसो, ॾाढो ख़ूबसूरत मंज़र आहे, शाम जो ॿाहिरि आहे। दोस्तों ही मिर्च जेको असां वटि हिते थरपारकर में थी सघनि था, सो बि हिन सोलर सिस्टम ते इहो सॼो सिस्टम आहे, सेटिंग आहे या पाणी वग़ैरह हिन सोलर ते हूंदो आहे। सो तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां पई त हिते असांजे थरपारकर में ही पाणी खारो आहे। हिते हिन सोलर जो पाणी को मिठो न आहे, हिते खारो पाणी आहे। खारे ते बि इहो मिर्च थियनि पिया। तव्हां पाण ॾिसी सघो था, ही जाम जेको न उहो ॿारहं लॻा पिया आहिनि। ऐं उनखां पोइ ॿियो बि कहिड़ो फसल थिए थो उहो बि तव्हांखे ॿुधायां थो, अचो। खां पोइ दोस्तों हीअ आहे वाङण बि हिते असां वटि थरपारकर में थी सघे थो। उनखां पोइ हीअ थरी ग्वार ऐं हीअ मिर्च बि बीठा आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। ऐं दोस्तों हीअ ॾिसो त मिर्चनि जी चूंडाई बि थी चुकी आहे। हीअ ॾिसो, कुझु मिर्चनि जी चूंडाई बि थी चुकी आहे। ऐं हिन कूलर में छा आहे, दोस्तों अगरि महिनत आहे त सभु कुझु आहे। महिनत सां ही थरपारकर में बि थियनि पिया। दोस्तों हीअ आहे बसर हिते असांजे थरपारकर में। हीअ आहे पपीते जो बूटो ऐं हीअ लीमे जो वण आहे। हीअ साम्हूं पपीतो, हीअ लीमो आहे। दोस्तों हाणे लास्ट में तव्हां दोस्तनि जे नाव ते हरचंद सागर जी हिकिड़ी ख़ूबसूरत शाइरी कंदासीं। पिरीअ मोकिलायो वॾो हादसो हो, पिरीअ मोकिलायो वॾो हादसो हो, नई मौत आयो वॾो हादसो हो। असांखे पतो हो असांजो तूं नाहीं, असांखे पतो हो असांजो तूं नाहीं, असां पे निभायो वॾो हादसो हो। पिरे जा मुसाफ़िर थकी पिया सुम्ही, पिरे जा मुसाफ़िर थकी पिया सुम्ही, असां पोइ बॻायो वॾो हादसो हो। ॾियाटियूं ॿरियूं ऐं ॾियारी बि वई, ॾियाटियूं ॿरियूं ऐं ॾियारी बि वई, सुकून कोन आयो वॾो हादसो हो। चयाईं मिटीअ जी मर्यादा बचाए, चयाईं मिटीअ जी मर्यादा बचाए, असां छा बचायो वॾो हादसो हो। पिरीअ मोकिलायो वॾो हादसो हो, नई मौत आयो वॾो हादसो हो। दोस्तों लास्ट में तव्हां सब्सक्राइब कजो ऐं हिकिड़ी प्यारी सी कमेंट कजो। थैंक यू। सिंध सलामत, साथ सलामत, सदाईं गॾु।